जय श्री झूलेलाल। अॼु मां राजस्थान में ब्रह्मा जी नगरी श्री पुष्कर राज में पंहिंजे रहण लाइ होटल गोल्डन हेरिटेज में रूम वरितो आहे। ही 4 स्टार कैटेगरी जे होटल में तव्हांखे सभी लग्जरी सुविधाऊं मिली वेंदियूं। ही होटल श्री ब्रह्मा मंदिर खां 1.25 किलोमीटर ऐं पुष्कर सरोवर खां लगभग 600 मीटर परे आहे। हिन विशाल ऐं भव्य होटल में असांखे जो रूम मिलियो उनजी रूपरेखा हिन तरह हुई। हिन रूम में तव्हांखे बालकनी लॉबी व्यू मिलंदो, जितां तव्हां पहाड़नि सां गॾु खिलंदी उस में हरे भरे गार्डन जा नज़ारा ॾिसी था सघो। इहो रूम इन होटल जो डीलक्स कैटेगरी जो रूम है। बाक़ी इन होटल में प्रीमियम ऐं स्वीट रूम भी मिली वेंदा। होटल के निहारींदा हुआ असां पहुची वियासीं बेसमेंट में, जिते फैमिलीज बर्थडे पार्टी, एनिवर्सरी ऐं कई फैमिलीज प्रोग्राम ऑर्गेनाइज कराईंदी आहे। ऐं गॾ में हिते राजस्थानी स्टाइल में रेस्टोरेंट भी ठहियल आहे, जिते सभी पंहिंजो बफेट ब्रेकफास्ट ऐं पंहिंजी मनपसंद डिशेस के एंजॉय कंदा आहिनि। पर असां पंहिंजे लाइ ऑर्डर कयल फूड पूल साइड ते घुरायो, जिते असां सॼी डिशेस के पूल में एंजॉय करने जाइको वरितो। हिन पूल में एक खासियत हुई, पूल जे ॿिन्हिनि तरफ़ ॿारनि लाइ भी नंढा पूल ठहियल हुआ, जिते ॿार भी बिना डप जे एंजॉय करे था सघनि। होटल जे पुठियां विशाल गार्डन आहे, जिते तव्हां पंहिंजा बिग फंक्शन जीअं मैरिज भी ऑर्गेनाइज कराए था सघो। पहिरीं नज़र में ही होटल हिकु महल खां घटि नथो नज़र अचे। जय श्री झूलेलाल।